नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 85 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। अमरकोट में PS52 जे GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 18,575 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह खे 42,009 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह 23,434 वोटनि जी सरसरी हासिल है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 85 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। अमरकोट में PS52 जे GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 18,575 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह खे 42,009 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह 23,434 वोटनि जी सरसरी हासिल है।